अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। हिफाजत के लिए हम काम कर रहे हैं। रियाज मल्लक भिंडी से भगाया गया, लाहौर से भगाया गया। मिस्टर जरदारी ने उसे अपनी गोद में बिठाकर कराची ले आया है। कराची में कितने सैकड़ों लोग हैं, हजारों लोग हैं जिनसे रियाज मल्लक ने पेमेंट्स ली हैं, उनको अभी तक कहीं डिमार्केटेड प्लॉट नहीं मिला। ये एक इंटरनेशनल फराडिया और चीटर है जिसे सिंध पे मसलत किया गया है। गिरफ्तार असांजा माण्हू आज़ाद कयो, जाली केस वापस वठो। ज़मीनुनि खपाइण वारो जेको ही गैर कानूनी धंधो आहे त असांजा ॻोठ, असांजा वाहण, वस्तियूं ऐं कब्रिस्तान कब्ज़े कयो, इहो असांखे क़बूल कोन्हे। हाज़िरियूं बि थींदियूं, जेल बि भरबा, रोडनि ऐं रस्तनि ते बि ईंदासीं। सिंध जो हिकु इंच बि ज़रदारी खे खपाइण न ॾींदासीं, न सिंध बर्बाद करण ॾींदासीं। कराची जी दहशतगर्द तोड़ अदालत बेरिया टाउन भञट्रा केस में नामज़द क़ौम परस्त अॻवान सैयद जलाल महमूद शाह, डॉक्टर कादर मक्सी, रियाज़ चांडियो ऐं ॿियनि जी अबूरी ज़मानत में 15 जुलाई ताईं वाध करे छॾी। सैयद जलाल महमूद शाह चयो त बेरिया टाउन सिंध दुश्मन मंसूबो आहे, सिंध जी ज़मीन ते वालार बर्दाश्त न कई वेंदी। भली केस दाख़िल कयो, जेल भरियो, पोइ हिते न हटंदासीं। डॉक्टर कादर मक्सी चयो त सिंधी क़ौम कराचीअ खां कश्मीर ताईं उथी खड़ो थी त मलक रियाज़ ऐं संदसि साथारियुनि खे लिकण जी जाइ बि न मिलंदी। रियाज़ चांडियो चयो त बिलावल जो क़ौम परस्त कारकुननि खे आज़ादु करण वारो बयानु फिराड आहे। हिन वक़्त ताईं गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो जारी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त अमरीका सदाईं डूमोर जो मुतालबो कयो आहे। असां बराबरीअ जे बुनियाद ते लाॻापा चाहियूं था। अफ़गान तालिबान ताक़त जे ज़ोर ते अफ़गानिस्तान ते कब्ज़े जी कोशिश कई त पाक अफ़गान सरहद बंदि करे छॾींदासीं। अमरीकी अख़बार में ॾिनल इंटरव्यू में वज़ीर आज़म चयो त अमरीकी जंग में पाकिस्तान वॾी क़ीमत अदा कई। अफ़गानिस्तान में घरू वेड़ नथा चाहियूं। तालिबान खे चयो आहे त उहे काबुल ते कब्ज़ो न कनि। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त वज़ीर आज़म चई चुको आहे त मुस्तक़बिल में भारत सां लाॻापा बहितर थी सघनि था। अफ़गानिस्तान में जंगी फतह जा ऐलान शुरू थिया त पाक अफ़गान सरहद सील हूंदी। मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त पाकिस्तान पुरअमन, खुशहाल ऐं मज़बूत अफ़गानिस्तान जो ख़्वाहिशमंद आहे। वज़ीर आज़म जे इंटरव्यू अमरीका सां नवां लाॻापा खोलिया आहिनि। अमरीका सां पंहिंजे तरीक़े सां कारोबार करणु घुरूं था। चीन ऐं अमरीका दुनिया जूं ॿ वॾियूं इक़्तिसादी ताक़तूं आहिनि। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त पाकिस्तान खे ग्रे लिस्ट में रखण जी का बि गुंजाइश न आहे। कुझु क़ुवतूं चाहिनि थियूं त पाकिस्तान सिर ते तलवार लटकंदी रहे। जारी कयल बयान में परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो त असां हेल ताईं पंहिंजे मुफ़्तादनि खे सामोस रखंदे क़दम खयां आहिनि। वॾो वज़ीर मुराद अली शाह सखर पहुची वियो। NICVD में खुर्शीद शाह सां संदसि भाइटे जे लाॾाणे ते तज़ियत कई। अॻूणो निगरान वज़ीर आज़म मीर हज़ार ख़ान खो 195 वरियनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। खेसि 1 महीनो अॻु बीमारीअ सबबु कोयटा जी अस्पताल में दाख़िल कयो वियो हुयो। मड सोबतपुर भरिसां बाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वेंदो। मीर हज़ार ख़ान खोसो बलोचिस्तान जो गवर्नर ऐं चीफ जस्टिस जे उहिदनि ते बि रहियो। GD अॻवान शाहनवाज़ ख़ान जतोई मोरो प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिते काफ़ी मसाइला आहिनि जेके सहाफ़ी कलम जे नोक सां उथारे रहिया आहिनि। हुकूमती धुर खे घुर्जे त शहर में साफ़ पाणी समेत खोड़ मसाइला आहिनि। हुन चयो त हिन महिल ताईं हुकूमत में नायो अपोज़िशन में हूंदे सिंध जे इशूज़ ते जदोजहद करे रहिया आहियूं। हुन चयो त मोरो शहर जे मसाइलनि लाइ आवाज़ सिंध जे गवर्नर ताईं पहुचायो वेंदो। हुन चयो त जतोई ख़ानदान हमेशह मोरो जे अवाम जी ख़िदमत कई आहे। असांजा दरवाज़ा हमेशह अवाम लाइ खुलियल आहिनि। मोरो में अवामी वर्कर्स पार्टी पारां नसीराबाद मां अवामी वर्कर्स पार्टीअ जे सरगर्म अॻवान कामरेड सिंगार नूनारी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻवानी यूनिस राहू, इरशाद शाह, मिस्किन लिगारी ऐं ॿिया करे रहिया हुया। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त पूरे सिंध मां सियासी समाजी ऐं क़ौम परस्त अॻवान कारकुननि खे गिरफ़्तार करे कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। उहो सभु कुझु बेरिया टाउन ख़िलाफ़ एहतिजाज ऐं धरणे खां पोइ कयो वियो आहे। कामरेड गुलज़ार नूनारीअ जी गिरफ़्तारी बि उन्हीअ जी हिकु कड़ी आहे।
उहो कुदो अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चयो त हर सिंध में अवाम दुश्मन मंसूबो बेरिया टाउन समेत कंहिं बि मंसूबे खे बर्दाश्त न कयो वेंदो। गिरफ़्तारियूं कूड़ा केस दाख़िल करण असांखे पंहिंजे हक़नि वारे राह तां हटाए नथा सघनि। हुननि मुतालबो कयो त जल्द खां जल्द कामरेड सिंगार नूनारी समेत सभिनी क़ौम परस्त अॻवाननि कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु करे सभिनी खे आज़ादु कयो वञे। मनीषियात जे आलमी दिहाड़े ते ज़िला शहीद बेनज़ीराबाद पुलिस पारां ए सेक्शन थाणे तां हिकु रैली कढी वई, जंहिंजी क़यादत SHO ए सेक्शन अवेस मंगरियो, SHO रशीद मेमण, SHO वुमेन पुलिस मरियम मिठल सोलंकी, शबाना कोराई ऐं ॿियनि लेडीज़ पुलिस मर्दनि शिरकत कई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती। नवाबशाह जे इलाइक़े दौलत कॉलोनीअ में गुज़िरियल हिकु हफ़्ते खां गटर उथलण सबबि गवर्नमेंट प्राइमरी गर्ल्स स्कूल में आवाम जी तफ़रीह लाइ ठाहियल लतीफ़ पार्क जी गेट आॾो गटर जो गंदो पाणी बीठल स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दियाणियुनि खे स्कूल वञण लाइ सख़्तु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। जॾहिं त इलाइक़े वासियुनि ज़ुल्फ़कार भट्टी, वहीद कोसो, मोहम्मद इब्राहिम भट्टी, शाहनवाज़ मल्हाह ऐं ॿियनि जो चवणु आहे त असां म्यूनिसिपल कमेटीअ जी ऑफिस जा चकर काटे काटे थकिजी पिया आहियूं, पर अञा ताईं गटर जी सफ़ाई न कई वई आहे। हुननि मुतालबो कयो त सफ़ाई करे वञे। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ऐं क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस दाख़िल करे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ तारिक समो, बागी आरिफ, खासकेली, फरमान मल्हाह, हाशिम लिगारी, इमदाद लिगारी, शोबान माटी, हनान अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। जिस्कम अॻुवाण डॉक्टर नियाज़ कालाणी पुनल सारियो सरफराज़ मेमण शरीफ़ फल सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 6 जून तारीख़ सिंध जो सियासी जदोजहद जो तारीख़ी ॾींहुं आहे। सिंध जे सियासी तारीख़ में पहिरियों भेरो कंहिं एॾी वॾी इज्तमाही FIR दाख़िल कयूं वयूं आहिनि, जंहिं में 250 खां वधीक अॻुवाण ऐं कारकुननि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। जिस्कम सकरंड पारां अॻुवाणनि जी गिरफ़्तारियुनि ऐं केस ख़िलाफ़ 20 ॾींहं खां मसूद शाह, बरकत जलबाणी, इलियास जोणेजो, मोहब सिंधी, बाबू सिंधी, इमदाद रिंद, आमिर भट्टीअ जी अॻुवाणीअ में अलामती बुख हड़ताल जारी रही। उन मौक़े ते सैयद मसूद शाह चयो त दुनिया में उहो किथे बि न थियो आहे त हिकु ई वाक़िए जूं हिकु ई माण्हूअ ते 27 FIR दाख़िल कयूं वयूं हुजनि ऐं उहो नामज़द कयल हिकु ई माण्हू वरी हिकु ई वक़्तु 27 जायुनि ते मौजूदु बि हुजे, एहतिजाज वारी स्टेज ते बि मौजूदु हुजे। उन करे असां चऊं था त असीं पंहिंजे जाइज़ घुर लाइ रोड ते ईंदड़ माण्हुनि ऐं जिस्कम जे मरकज़ी क़यादत, जंहिं में जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी, दीदार शाम, मरकज़ी तर्जुमान आसिफ रज़ा मक्सी, सरफराज़ कलोड़ो समेत ॿियनि ते दाख़िल कयल हथ ठोकिया दहशतगर्दीअ जा केस ख़तमु करे उन्हनि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। ॿी सूरत में बेरिया टाउन ऐं सिंध हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाई वेंदी। मनशियात जे आलमी ॾींहं ते मनशियात खां पाक सिंध जे नाले सां सकरंड DSP समो खान, SHO सकरंड अब्दुल लतीफ़ तहीम जी अॻुवाणीअ में सकरंड पुलिस स्टेशन खां नेशनल प्रेस क्लब ताईं वॾी नफ़री साण करे जागरता रैली कढी वई। उन मौक़े ते DSP ऐं SHO सकरंड चयो त सॼी दुनिया में मनशियात जी रोकथाम लाइ जागरता रैली कढी आहिनि। पैगाम उहो ॾिनो वियो आहे त मनशियात इंसानी ज़िंदगियुनि लाइ नुक़सानकार आहे। उन मनशियात वापराइण खां पासो करियो। हुननि सकरंड जे अवाम खे अपील कई आहे त सकरंड में हलंदड़ मनशियात बाबति निशानदाही कनि त मनशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कानूनी कार्रवाई कई वञे। जाम साहब 26 जून मनशियात जे ख़ात्मे लाइ आलमी ॾिहाड़ो मल्हाइण जे सिलसिले में जाम साहब पुलिस ऐं समाजी अॻुवाणनि पारां शहर जे बस स्टॉप खां प्रेस क्लब जाम साहब ताईं मनशियात ऐं नौजवान नस्ल उन जे थींदड़ तबाहियुनि बाबति जागरता रैली पुलिस सब इंस्पेक्टर रहीम हसन शर, वॾो मुंशी तालिब हुसैन लाशारी, सलीम बिरोही, इमदाद अली ज़रदारी, समाजी अॻुवाण सैयद दिलदार अली शाह, गुलाम मुस्तफ़ा मलक, नूर अली पठाण ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में बस स्टॉप खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त मनशियात वापराइण कानूनी जुर्म आहे ऐं मनशियात वापराइण करे नौजवान नस्ल तबाह ऐं बर्बाद थी रहियो आहे ऐं मनशियात इस्तेमालु करण सां केतिरियूं ई बीमारियूं पैदा थियनि
शोएब अली उमराणी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।